आगे हैदराबाद कासमाबाद में चेयरमैन कासमाबाद काशिफ खान शोरो जी हिदायतुनि ते सीएमओ कासमाबाद हातिम वल्ला जी अगवाई में कोरोना वायरस का बचाव लाइ मेन कासमाबाद शेख अयाज रोड का अली पैलेस और सेंट मैरी स्कूल ताईं स्प्रे और रोडन के वॉश कयो वियो। जेका है सा तकरीबन 17 मार्च खां जेको सो कैरी ऑन आहे इनके कयो आहे असां ऐं हीअ इंशाल्लाह अञा ताईं जारी रखंदी जंहिंमें असां जेको सो जेके मेन रोड आहिनि नव मेन रोड आहिनि उहे तकरीबन असां मुकमिल करे चुका आहियूं ऐं जेको सो स्ट्रीट्स आहिनि जेके 100-150 जे लॻभॻि स्ट्रीट्स आहिनि पाड़ा आहिनि उन्हनि खे असां क्लियर कयो आहे। उन खां अलावा जेका असांजी फेमिकेशन आहे उहा जेका असां तकरीबन 90% असांजी मुकमिल थी चुकी आहे ऐं इंशाल्लाह ये ड्राइव ऐसी ताईं रहंदी जेसी ताईं कोरोना जी सिचुएशन आहे।